घोड़की डिसेबिलिटी फोरम ज़िले घोड़की ऐं सखावत खाते सिंध पारां मच कचहरी मुनक़द कई हुई, जंहिंमें डिसेबिलिटी फोरम ज़िले घोड़की जे चेयरमैन नसीर अहमद खावड़, अयाज़ अहमद लाखो, वज़ीर अहमद, राशिद मलक, मोहसिन अली खावड़, मीर मोहम्मद अब्दुल समद, जावेद अहमद ऐं ॿियनि शिरकत कई। मच कचहरी में सिंध जे नामवर फ़नकारनि रब नवाज़ माहिसर, परवेज़ अहमद चाचड़, फ़क़ीर हाजन खावड़, सोराब चाचड़, सूफ़ी कलाम ॻाए महफ़िल खे झुमाए छॾियो। इन मौक़े ते सिंधी सकाफ़त, टोपियूं ऐं अजरक पहिरियल माण्हुनि ढोल ऐं सिंधी क़ौमी गीतनि ते शानदार रक़्स पिणु कयो। इन मौक़े ते डिसेबिलिटी फोरम ज़िले घोड़की जे चेयरमैन नसीर अहमद खावड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सकाफ़त खाते सिंध में ऐं डिसेबिलिटी फोरम ज़िले घोड़की पारां मच कचहरी मुनक़द कई वई आहे। हुन चयो त क़दीम शाहकार सकाफ़त जे फ़रोग़ लाइ असांखे अहिड़ा प्रोग्राम मुनक़द करणु घुरिजनि त जीअं असांजे नौजवान नस्ल खे सिंध जी सकाफ़त बाबति ॼाण मिली सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।